सिंधी ॿोलीअ जे आईंदे बाबति अॼु हर सिंधी सोचे रहियो आहे। ॿोलीअ जे आईंदे बाबति अॼु असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंधीअ जे बर्ख साहित्यकार, भाषा विज्ञानी डॉक्टर सतीश रोहिड़ा सां। दादा, सिंधी भाषा जे मौजूदा हालत बाबति तव्हांजा कहिड़ा वीचार आहिनि? आशा, असांखे इहो ध्यानु रखणु खपे त भाषा जा ॿ रूप आहिनि। हिकिड़ो त भाषा ॻाल्हाइणु थी ऐं ॿियो भाषा लिखिजे थी। भाषा जे ॻाल्हाइण जा घणा ई खेत्र आहिनि, जीअं घर में, बाज़ार में, दोस्तनि सां गॾु, विंदुर विरूअ जे वक़्तु ऐं कॾहिं कॾहिं स्कूल में साथियुनि सां। पर जेका लिखियल भाषा आहे उहा कमु अचे थी साहित्य जी रचना लाइ। जेका ॻाल्हाइजे थी उन जो जेको बुनियादी मक़सदु आहे उहा आहे समाज में हिक ॿिए सां नातो क़ाइमु रखणु, जेको कि ज़रूरी आहे। समाज जो नातो क़ाइमु रखण लाइ भाषा ई माण्हूअ वटि वॾे में वॾो वसीलो आहे ऐं सच त सॼी इंसान समाज जे तहज़ीब जो जेकॾहिं को आधार आहे त उहा भाषा आहे। भाषा खां सवाइ समाज जी रचना थी ई न सघे हा। ऐं इन करे केतिरनि भाषाउनि जो जेको साहित्य आहे उहो काफ़ी देर सां पैदा थियो आहे। को 500 साल अवल, को 1000 साल अवल, पर भाषा त उन्हनि समाजनि में बि हज़ारनि सालनि खां इस्तेमालु थिए पई थी। इन करे इहो जॾहिं असीं चऊं था त सिंधी भाषा जी मौजूद स्थिति, त असांखे इहो ॾिसणो पवंदो त भाषा जे ॻाल्हाइण वारे रूप जी मौजूद स्थिति छा आहे ऐं भाषा जे लिखियल वारे रूप जी स्थिति छा आहे। त इन करे सिंधी भाषा ॻाल्हाइण वक़्तु कहिड़ो रूप में आहे, कहिड़े खेत्र में आहे, कहिड़े वहिंवार में आहे, ऐं सिंधी भाषा जी जेका साहित्य में रचना थिए थी उन जो कहिड़ो हाल आहे। ऐं हिकु ॿी ॻाल्हि बि ध्यान में रखणु खपे त असीं चाहींदा हुजूं या न, पर इहो सुवालु असां तॾहिं था पुछूं जॾहिं असीं रुॻो हिंदुस्तान में सिंधी भाषा जी स्थितीअ जी ॻाल्हि था कयूं। सिंध में इहो सुवालु पुछण जी ज़रूरत न पवंदी। तंहिंजी माना असीं इहो था पुछूं त हिंदुस्तान में या विरहाङे खां पोइ जेके हिंदुस्तान खां ॿाहिरि सिंधी हलिया विया आहिनि उन्हनि जे विच में ॻाल्हाइण वारी भाषा या लिखियल भाषा जो हिन वक़्तु कहिड़ो हाल या हालत आहे। हाणे जॾहिं असीं इन्हनि ॿिनि ॻाल्हियुनि खे सम्झी वेठा आहियूं त असांखे हाणे ख़बर पवंदी त हिंदुस्तान में बि ॻाल्हाइण वारी भाषा जो बि अञा वाहिपो हले पियो थो ऐं लिखियल भाषा जो बि वाहिपो हले पियो थो। रुॻो फ़र्क़ु हिकिड़ो ई पियो आहे त छाकाणि त सिंधी सॼे हिंदुस्तान में टिड़ी पकड़ी विया आहिनि ऐं हर कंहिं हंध ते थोरा 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 विराइजी विया आहिनि। इन करे कंहिं बि हंध ते अहिड़ो को माहौल न आहे जो सिंधी माण्हू सिंधीअ में पंहिंजो सॼो वहिंवार करे सघे। हुनखे ॿाहिरि जिन माण्हुनि सां वास्तो रखिणो पए थो उहे सिंधी हुजनि बि न बि हुजनि, 4 सिंधी हुजनि, 10 नान सिंधी हुजनि। घर में कमकार करण वारियूं मायूं उहे नान सिंधी आहिनि। ॿारनि जा जेके दोस्त आहिनि उहे सिंधी न आहिनि। विंदुर जा रांदि जे वक़्तु, सिनेमा ॾिसण वक़्तु सिंधी उन्हनि खे ॿुधण लाइ मिले ई कान थी। इन करे ॻाल्हाइण जे वाइपे में घटिताई आई आहे। ख़ासि तरह सां जेका स्कूलनि में सिंधी सेखारी वेंदी हुई उहा धीरे धीरे घटिजी रही आहे, छो त ॿियनि विषयनि या मौज़ूअनि जो दबाव वधी रहियो आहे ऐं माण्हू ॿियनि विषयनि में
इन करे वधीक ध्यानु थो ॾिए जो उन सां ज़िंदगीअ जा घणाई रस्ता खुलनि था ऐं सिंधीअ सां रोटी रोज़ीअ जो त मसइलो हल थियणो कोन्हे। हीउ भावना जो मसइलो आहे। जीअं असांखे पंहिंजे माउ सां प्यारु करणु लाज़मी आहे, उन सां इहो वास्तो न आहे त उहो कमाए थी या सुहिणी आहे। साॻी तरह सां पंहिंजी भाषा जे लाइ उहो हिकिड़ो जज़्बो, उहा हिकिड़ी भावना थिए थी जंहिंजे करे माण्हू पंहिंजे भाषा जो वहिंवार करे थो। पर छाकाणि त अॼु जो ज़मानो जंहिंखे असीं मटीरियलिस्टिक दुनिया था चऊं या वहिंवारिक ज़मानो आहे, जंहिंमें ॿाहिरियां साधन उन्हनि जी अहमियत वधी वई आहे, त स्वाभाविक तरह सां ॻाल्हाइण वारी भाषा जो वाइपो घटिजी वियो आहे। पर अजब जी ॻाल्हि आहे त साहित्य जो वाइपो वधियल आहे, जेतोणीकि उन्हनि जे पढ़ण वारा घटियल आहिनि। पर जुदा जुदा संस्थाउनि जे पारां सरकारी मददूं, इनाम, इकराम एतिरा घणा मिलनि था जो अॼु एतिरा त किताब घणा छपजण लॻा आहिनि जो सचुपचु त इहो ॾिसी अजब थो लॻे त जॾहिं पढ़ंदड़ घटिजी रहिया आहिनि तॾहिं लिखंदड़ कीअं वधी रहिया आहिनि। इहा हिन वक़्तु सिंधीअ जी हालत आहे।